हथूं के वेझो अचड़े थर वासियुनि जो गुज़ारो ई चौपाई माल ते आहे। अचड़े थर में हिकु त मुसलसिल ॾुकार ऐं ॿियो वरी चौपाई माल में विचड़ींदड़ बीमारियुनि सबबि मारू माण्हुनि जो चौपाई माल मरी रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे हथूंगो मां अमजद शाह। ही अछड़े थर जे गेटवे हथूंगो शहर खां शुरू थींदड़ हज़ारें स्क्वायर किलोमीटर ते मुश्तमिल अछड़ो थर आहे, जिते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मारू माण्हू रहनि था। उन्हनि मारू माण्हुनि जो गुज़ारो ई चौपाई माल ते आहे। अछड़े थर में मुसलसल ॾुकारनि सबबि मारू माण्हुनि जो चौपायो माल त अक्सर मरंदो ई रहे थो, पर कुझु वक़्त खां लाइव स्टॉक खाते जे नाअहली ऐं बेध्यानी सबबि चौपाए माल खे वैक्सीन न थियण करे विचड़ंदड़ बीमारियुनि सबबि मारू माण्हुनि जो रोज़गार जो वाहिदी ज़रियो चौपायो माल धड़ाधड़ मरी रहियो आहे। अहिड़नि शिकायतुनि बैदि आवाज़ न्यूज़ जी टीम जॾहिं अणांगा सफ़र करे अछड़े थर पहुती त मारू माण्हुनि पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। बकरियूं मूं वटि 20 रुपया आहिनि, ॿिया मुंहिंजा मामा आहिनि उन्हनि वटि बि 20 रुपया आहिनि। असां वटि खणी साइकिड़े में थी वेंदियूं 2-3 धुरियूं हुयूं गॾु। गाह बसि कुदरती आहे, खबड़ आहे, को कंडी आहे, कोई इन हिसाब सां मिड़ई रोज़गार माल ते ॾुकारे करे पोइ बुख में अचनि थियूं, मरनि थियूं, बीमारियूं बि अचनि थियूं, हर ॻाल्हि थिए थी। सेड़ानी आहे हींअर इहे इन खां सुई वुई ॾींदा आहियूं, वरी सेट थी वेंदो आहे। मरनि पियूं पर अहिड़ो न को केरु डॉक्टर अचे, न को चेक करण वारो, न को दवा, न को कुझु बि कोन्हे। हिनखे त इलाही साल थिया न त हिन को वैक्सीन वारो न को डॉक्टर त केरु अचे ई कोन भेटा। 50-60 हाणे 2 बकरियूं मिड़ई 50-60 गुज़ारो असांजो माल ते। हींअर माल वीचारो बीठो धिका खाए बि कचिरो को सुकल जेको आहे मींहं जो उहो बि मेड़ी उनजे आसरे बीठियूं आहिनि, रोकियो वेठा आहियूं हिते। अहिड़ो को बकरी विकिणूं, को फरियो विकिणूं, उन मज़ा सफ़र गुज़र उनजो मज़ा असांजो थिए थो। पोइ माल बीमारियूं हलनि पियूं, इन में असांजे जेको ॾिसण में अचे का सुई बि दवा ॾियूं न ॾिए, न त पोइ मरियो वञे त पोइ मरियो वञे। ॿी त दवा सुई आहे कोन का, न को सरकारी डॉक्टर, न को ॿियो, न का दवा, न का सुई, न का गोरी, का शइ बि कोन्हे। अछड़े थर वासी मालवंद माण्हुनि जो चवणु हुयो त असांजे चौपाए माल खे सरकारी सतह ते का बि वैक्सीन नथी थिए, मजबूरन आसरो पले हाणे ख़ैर ख़ैरियातूं करणु शुरू करे छॾियूं आहिनि, मन को मौला राज़ी थी पवे। जो सलाह त पढ़ायूं त बीमारियूं माल मां वञनि, ख़ैर ख़ैरियातूं करे बाट ख़ुदा जी सलाह तूं पढ़ायूं, मन उन जे मुआबिद बीमारी निकिरे। ॿिए पासे अछड़े थर में समाजी कमु कंदड़ नौजवाननि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। मालवंद माण्हुनि जो गुज़ारो जेको आहे उहो माल ते, उहो माल जेकॾहिं खणी आया पीढ़ी में, ऐं पीढ़ी में जेकॾहिं उन माल न खपायो त पीढ़ी में को वायरस मौजूदु हो जेको खणी वापसि ॻोठ जेकॾहिं वरी ॻोठणु वञे थो पंहिंजो माल, त उते ॿिए माल खे बि नुक़सानु थी सघे थो। इन खां अलावा माल पीढ़ियुनि जेके आहिनि उन्हनि ते बि जेको सो टीमूं मुक़ररु कयूं वञनि, जेको माल खे वैक्सीन कनि, उन ते इंतिज़ाम संभालिया वञनि। खीर जेको शहर में अचे पियो, बाज़ार में अचे पियो, उनजी बि जांच पड़ताल कई वञे त ईअं न थिए त उन वायरस वञा इंसानी जान खे नुक़सानु थी वञे। कुझु दोस्त जेके भाॻिया आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त माल मरे थो, उन खां पोइ असां उनखे हलाल करे ॾिठो आहे त उनजे अंदरि जेको गोश्त आहे उन मंझि ॻोड़ियूं थियनि थियूं ऐं उन मंझि पाणी हिकिड़ो भरिजियो थो वञे, जंहिंजे करे उहो गोश्त बि ख़राबु थियो थो वञे, गॾो उन माल खे जेको आहे नुक़सानु थिए थो। ऐं असांजी जेका हिते जी लाइव स्टॉक डॉक्टर या इंतिज़ामिया आहे, लाइव स्टॉक अमलो जेको आहे उन जो को बि मतिलबु अहिड़ो क़दम उन्हनि अञा ताईं कोन खयो आहे। जेके आम बीमारियूं हूंदियूं हुयूं उन्हनि ते बि उहे वैक्सीन कोन कंदा हुआ। हीअ त हाई लेवल जी बीमारी, हाई लेवल जो वायरस आहे, उन्हनि ते अञा ताईं उन्हनि जो का बि हकमत अमली कोन्हे। रहवासियुनि जी शिकायतुनि बैदि जॾहिं तहलका हेडक्वार्टर खिपरो में लाइव स्टॉक जे ऑफिस पहुतासीं त लाइव स्टॉक अमले पंहिंजो मौक़ुफ़ ॾियण खां खुतो इनकार करे छॾियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हथूंगो शहर जे पसगिरदाई वारनि इलाइक़नि समेत अछड़े थर में बि हंगामी बुनियादनि ते चौपाए माल में वैक्सीन कराए मारू माण्हुनि जे रोज़गार जो वाहिदी ज़रियो चौपायो माल मरण खां बचायो वञे। कैमरामैन जान मोहम्मद मंगरियो सां गॾु अमजद शाह, आवाज़ न्यूज़, हथूंगो।